अस्सलाम वालेकुम तव्हां वटि यूट्यूब चैनल प्राइवेट ऑफ सिंध ॾिसी रहिया आहियो ऐं मां आहियां तव्हांजो पंहिंजो मोहम्मद मूसा खलील। जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे वठो। असां वटि हिकु सिलसिलो आहे सिंध जरके पई, हुन में असां सिंध जे नौजवान टैलेंट खे ॻोल्हे तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासीं जीअं उनखे अवामी पज़ीराई मिली सघे। असां वटि हिन वक़्तु गुलाम मोहम्मद फ़कीर मौजूदु आहे जेको हिकु सुठो रागी आहे, पर अञा ताईं आवाम जे अॻियां डिस्क्लोज़ न थी सघियो। असीं अॼु उन ताईं पहुता आहियूं ऐं उनखे डिस्क्लोज़ करे तव्हां ताईं उनजे आवाज़ खे पहुचाइण जी कोशिशि कई आहे। ॿी अवामी पज़ीराई तव्हांजे साथ सां ई मुमकिन आहे। जेकॾहिं तव्हां साथ ॾींदव त गुलाम मोहम्मद हिकु सुठो फ़नकार आहे, उनखे सिंध में सुठी पज़ीराई मिली सघे थी। अस्सलाम वालेकुम गुलाम मोहम्मद साहब। गुलाम मोहम्मद साहब अॼु असांखे छा ॿुधाए रहिया आहियो तव्हां? असां तव्हांखे गज़ल ॿुधाए रहिया आहियूं अब्दुल जब्बार अब्दु जो। जी 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 हा जी बिस्मिल्लाह। दर्द जादे मोखे हम बार तूं हलियो वे सुख चैन भी फिटाए सुख चैन भी फिटाए छोकरार तूं हलियो वे दर्द जादे मोखे हम बार तूं हलियो वे जानिब जे धार आहे अखतार तार आहे जानिब जे धार आहे अखतार तार आहे पल पल पयो पुछाया पल पल पयो पुछाया कहिड़े पहाड़ तूं हलियो वे दर्दन जादे मूंखे अंबार तूं हलियो वे शिकसा में सताए नेण के निंद नाहे शिकसा में सताए नेणन के निंद नाहे लुढ़कन जा बंद टोड़े लुढ़कन जा बंद टोड़े ॾई नार तूं हलियो वे दर्दन जादे मूंखे अंबार तूं हलियो वे कयाब खे उदास जानी न आयो क्यास कई आब खे उदास कुछ त करी हा क्यास एडा ॾई विछोड़ा एडा ॾई विछोड़ा चए जबार तूं हलियो वे दर्दन जादे मूंखे अंबार तूं हलियो। वाह 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 वाह। नाज़रीन तव्हां गुलाम मोहम्मद जो आवाज़ ॿुधो। गुलाम मोहम्मद हिकु सुठो रागी आहे। तव्हां वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो, पंहिंजे दोस्तनि सां वंडियो जीअं गुलाम मोहम्मद खे अवामी पज़ीराई मिली सघे। तव्हां सभिनी जा थोरा चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो।